अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हिकिड़ी निढड़ी कहाणी आहे, ॿुधिजो ज़रूरु। अगरि मज़ो अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। इहे असांजा ॿ हिकिड़ा टे दोस्त आहिनि, निहाल ख़ान कांगियो, हे झटपट खां असांजो दोस्त आहे जेको ॾिसंदो आहे, ऐं महबूब अली डाहिरी ऐं वज़ीर अली डाहिरी हाला खां ॾिसंदा असांजा दोस्त आहिनि। तव्हां सभिनी दोस्त जी महिरबानी, जेके बि असांजूं कहाणियूं ॿुधंदा हो, लाइक ऐं शेयर कंदा हो। हिकिड़े मुल्क में ॾुकार आयो, ॾुकार जो आयो त उते पखनि पखी माल सभु बुख पिया मरनि। उतां पखियुनि जो वॾो टोलो निकिरी पियो, चयो वञो कंहिं ॿी बादशाही में जिते सावाक हुजे, अन्न हुजे। उहे पखी निकिरी पिया, सिधो आहे ॿी बादशाही में। हुन चयो हाणे हिन मुल्क जे बादशाह सां मिलूं। अॻे टे में पखी बि ॻाल्हाईंदा हुया। सिधो हुन बादशाह जी उताक में आया। अचे बादशाह खे चयो त असांजो को निढड़ो अर्ज़ु आहे। बादशाह जो ॿुधायो पखी, तव्हां वॾो टोलो करे आया आहियो, ख़ैर त आहे? की बादशाह सलामत, असांजे मुल्क में ॾुकार अची वियो आहे, उते कुझु बि कोन हुयो, न आबादी न अन्न, कुझु बि कोन्हे, न पाणी आहे न अन्न आहे, कुझु कोन्हे। सो असां आया आहियूं तुंहिंजी बादशाही में। अगरि तूं असांखे पनाह ॾीं त असां कुझु टाइम हिते टिकूं, खाऊं पीऊं, जे तूं असांजी हिफ़ाज़त बि करीं, पनाह ॾीं। वॾी कचहरी वेठी बादशाह जी। बादशाह जो ठीकु आहे, तव्हां भली हिते खाओ पीओ, तव्हां केरु बि कोन चवंदो। हुन सभिनी माण्हू खे चई हिन पखियुनि जी पारत, हे परदेसी पखी आहिनि, हिन जी पारत, हिननि खे हक लोड़ न कजो, हिननि खे मारिजो न, जेतिरो टाइम हे खाइनि पीअनि। सभिनि जो ठीकु आहे। पखी त जेको त पंहिंजे खाइण पीअण में लॻी विया। पोइ कुझु टाइम खां पोइ पखियुनि खे ख़बर पई त असांजे मुल्क ते वसोग थी आहे, बरसाति थी आहे, उते हाणे आबादी थी वई आहे। सभिनि सलाह कई त हाणे हलूं मोटी पंहिंजे मुल्क। सिधो आहे बादशाह वटि की बादशाह सलामत, हाणे असांखे इजाज़त ॾे, हाणे त वञूं था पंहिंजे मुल्क। असांखे ख़बर पई आहे उते वसोग थी आहे, बरसाति थी आहे, त असां हाणे वेंदा त ओॾे असांखे इजाज़त ॾे। बादशाह जो ठीकु आहे, मां तव्हांखे इजाज़त ॾियां थो, पर जेको तव्हां वाइदो कयो उहो पंहिंजो वाइदो त पूरो कयो न। पखी वीचारा वेही सोचनि पिया त असां कहिड़ो वाइदो कयो बादशाह सां। पाण में हिकु ॿिए खे मुंहं ॾेई पिया ॾिसनि की बादशाह सलाम असां कहिड़ो वाइदो कयो। की तव्हां यादि कयो, तव्हां मथां हिकिड़ो वाइदो कयो हुयो, जॾहिं असां मोटी वेंदासीं असां पंहिंजो हिकिड़ो बचो तोखे ॾेई वेंदासीं, त मूंखे हाणे हिकिड़ो बचो ॾियो, पोइ तव्हां भली हलिया वञो, पंहिंजो वाइदो पूरो कयो। उहो पखी वीचारा हैरान थी विया की बादशाह सलाम असां त वाइदो को बि कोन कयो हुयो, तव्हां चओ था त बचे जो वाइदो असां त कोन कयो। सॼी कचहरी खे जॾहिं ॾियो हाल वाल, हिन पखियुनि मथां वाइदो कयो या कोन कयो बचे ॾियण जो? सॼी कचहरी चयो हा साईं, बिल्कुलु हिन वाइदो कयो हुयो, असां पाण ॿुधोसीं, हिन सभिनि वाइदो कयो, असां हिकु बचो तोखे ॾेई वेंदासीं। पखियुनि खे ॾियो हाल, हाणे सॼी कचहरी कूड़ थी वञे, मां जे कूड़ो आहे त। पखी वीचारा हिते रोअण लॻा ज़ारो ज़ार की बादशाह सलामत, असां त वाइदो कोन कयो, पर हाणे तुंहिंजी कचहरी बि चवे थी त पोइ ठीकु आहे, भली तूं झल, असां हिकिड़ो बचो जेको तोखे वणे उहो तूं झल, असां वञूं। हिते बादशाह ॾिसी सॼी कचहरी ॾे, सॼी कचहरी खे जॾहिं ॻाल्हि ॿुधायो, तव्हां सभिनी माना हिकु माण्हू बि अहिड़ो कोन हो जेको सच ॻाल्हाए हा, जेको सच चवे हा। चई साईं कीअं? जॾहिं कॾहिं मां हिननि खां वाइदो वरितो हुयो, कॾहिं मां हिननि खे बचे जे नाले चयो हुयो, कॾहिं तव्हां ॿुधो जो तव्हां सभिनि खणी गवाही ॾिनी त वाक़ई बि पखियुनि वाइदो कयो बचे ॾियण जो? तव्हां ॿुधो हुयो? तव्हां बि कचहरी में हुयव? हिते सभु माण्हू ॾिसनि पिया हिकु ॿिए मुंहं ॾे। बादशाह चए पखियुनि खे, जी ॻाल्हि ॿुधो, पखी तव्हां हलिया वञो पंहिंजे मुल्क, हाणे तव्हांजो बचो मूंखे न खपे, न वरी मुंहिंजो वाइदो ई हुयो। मां ॾिसां पियो पंहिंजे राज वारनि खे त मुंहिंजे राज में कहिड़ा माण्हू उहे आहिनि जेके सच ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं कहिड़ा माण्हू कूड़ा आहिनि जे कूड़ जे पोयां आहिनि। तो तव्हां हाणे वञो। पखी त मोकिलाए हलिया विया। वज़ीर खे सॾु कयईं, चई हेॾिया, चई हे टोटल माण्हू खण, सभिनि खे जेल में वञी विझ, ऐं हिननि खे 15-15 साल हिननि खे सज़ा। जो हिननि खे ख़बर पवे त माना हे सिर्फ़ु कूड़ जे पोयां न, जेको ॾाढो आहे त हुन हा में हा था कनि, न त हिननि खे सच चवणु खपे हा न। चवनि हा बादशाह सलाम असां कोन ॿुधोसीं, जे हिननि वाइदो कयो त असांखे ख़बर कान्हे, न असां ॿुधोसीं। की छा पियो थिए हिननि खे? मां बादशाह तॾहिं हा में हा हिननि मिलाई आहे, या न की कूड़ जे पोयां हुन? माना जेको बि ॾाढो मुड़ुसु को बादशाह अचे जॾहिं ज़ुल्म करे, हे माना हुन में राज़ी थिए। त अहिड़ा कूड़ा माण्हू सभु मूंखे ॿाहिरि न खपनि, सभिनि खे जेल में अंदरि विझी छॾ, सभिनि खण, सभिनि खे जेल में अंदरि विझ। अहिड़ा कूड़ा माण्हू, कूड़ा राज वारा माण्हू मूंखे न खपनि।
जो हिन में सच ॻाल्हाइण जी ताक़त कान्हे का। हिते वज़ीर छा कयो, सभिनि खे खणी सभिनि खे जेल में अंदरि विझी छॾियईं कि 15-15 साल इहे जेल में अंदरि हुजनि। त दोस्तो घणा माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ॾाढे मुड़ुसनि जी कुंड में वेही ऐं बसि पोइ जीअं उहो चवंदो आहे तीअं चवंदा आहिनि, हा पोइ माण्हू सां ज़ुल्म थिए कीअं बि थिए, पर सच ॻाल्हाइण उन्हनि में हिमत न आहे हूंदी त को सच ॻाल्हाइजे। पर सच ॻाल्हाइण जे लाइ हर कंहिंखे हिमत करणु खपे। पोइ जो कुझु बि थिए त बादशाह जेको कमु कयो उहो सुठो कमु कयईं या ग़लति कमु कयईं, उनजे लाइ तव्हां असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधायो। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। ज़िंदगी रही वरी कंहिं ॿी वीडियो में मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम।